नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं या बिशार सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। हुकूमत ऐं पाबंदी मरियल तंज़ीम विच में ॻाल्हियूं तइ थी वयूं, हालतूं बहितर थियण जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त पहिरीं पाबंदी मरियल तंज़ीम जा माण्हू GT रोड वारो धरणो ख़तमु कंदा। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस जा दावतनामा जारी कया विया। हुकूमती मेंबरनि सां गॾु मुफ़्ती मुनीब रहमान कुझु देरि में प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। मुल्क में कोरोना वायरस रुॻे 11 मरीज़ फ़ौतुनि जो अंगु 28,452 थी वियो। 24 कलाकनि दौरान 733 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 1.52% रही। पीर जो ॻोठ वेझो कोट मीर मोहम्मद में हथियारबंदनि पारां फुर जी कोशिश। मज़ाहिमत निसार अहमद मंगी मारिजी वियो। कोट मीर मोहम्मद जो अवाम पुलिस ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आयो। पिथोरो में खाई रोड ते टुवाल चिमची रिक्शा जे चेन में फासण सबबि पारो कोली फौत थी वियो। फौती जो लाश तालके अस्पताल पिथोरो मुंतक़िल कयो वियो। कंदोकोट में इंडस हाईवे ते ओवरलोड ट्रक कार मथां किरी पई। औरत फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। हैवी मशीनरी ज़रिए ज़ख़्मियुनि ऐं फौती औरत जे लाश खे कढियो वियो। कड़ियो गवर में जाम वाह मोरी वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं टक्कर, 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। आई नसीराबाद वेझो ॻोठ लॾतो वाउचा में 2 भाइरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि सां झेड़ो। कुहाड़ियूं नंढा लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी। This headline news